पुट तू वॾो थी पुट छा थींदे चांहि पिया अख़बार पढ़ा ॿारनि खे पंध लॻणा तजुर्बो अथसि जो दुकान हलाईंदो। शहज़ादा ओ पुट शहज़ादा पुट तू वॾो थी पुट छा थींदे मां ॿुधायां मुंहिंजी ख्वाहिश इहा आहे त मां वॾो थींदमि मां मास्तर थियां ऐं सुबुह जो वञी स्कूल में गरम गरम चांहि पिया अख़बार पढ़ा ॿारनि खे पंध लॻणा ऐं बस कयां स्टाफ रूम में वेही त मुल्क खे असांजे हुकुमराननि तबाह करे छॾियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा कयां उहो त पघार कॾहिं वधंदी न पुट मास्तर त पिणे आहे न हिकिड़ो मास्तर हिन घर में काफ़ी आहे। अञा केतिरो वॾो थींदो हेॾो सारो थियो आहे शादी करे छॾी अथई कमाइण खां बरो अथसि। तूं मास्तर कोशिश कई हा न पुट लाइ त अॼु पुट खे इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा। मां कहिड़ी कोशिश कयां छो न मास्तर तूं कोशिश करी हा त छो न थिए हा इहो तुंहिंजो शागिर्द छोरो निज़ाम उन कंपनी हई आहे हिते कपहनि जी उनखे फोन करे रुगो तूं चवीं हा त मैनेजर लॻायो मुंहिंजे शहज़ादे खे त अॼु मैनेजर हुजे हा उते रुपया 25-30 खयूं अचे हा पर न तूं पंहिंजो साॻो ईमानदार पंहिंजो जेको आहे कीड़ो जागे ईमानदारी जो त न मां फोन कोन कंदो मां छो कयां ॿियनि जे लाइ रहम अथई पंहिंजे औलाद लाइ तो वटि रहम ई कोन्हे को भागे जे लाइ कहिड़ी धूड़ विझां मुंहं में पंहिंजे में मैट्रिक पास कोन करे सघियो आहे 7 साल थी विया अथसि। मां शुरूअ खां तोखे ॿुधायो आहे हिन महिल ॿुधाईंदुसि आईंदा ॿुधाए थो छॾियां मां कॾहिं बि फोन कोन कंदो मैंने छोरे लाइ तुंहिंजे लाइ कंहिंखे बि फोन कोन कंदुसि मूंखे पंहिंजी बेइज़ती न आहे कराइणी ॿुधई हिन में उहे अफ़ाल ई कोन्हनि एॾो बुछड़ो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जेको आहे न सो असांजे अंदरि इहा शइ लत अची वई आहे हिकिड़ी क़िस्म जी त असां जेको आहे फोनूं करायूं था कम था वठूं इन सां ख़बर थी छा थो थिए जेको हक़दार आहे न उन जो हक़ मरे थो असां इहो अहसासु असां विसरी वियो आहे त हक़दार केरु आहे असां पंहिंजो हूअं त असांखे हक़ यादि अचे थो पंहिंजे महिल मूंखे मुंहिंजे महिल हक़ यादि ईंदो यार मुंहिंजो हक़ आहे जंहिं महिल मूंखे अगरि का शइ न मिली पर असां इहो न सोचींदा आहियूं असां माण्हुनि खे फोन कंदा आहियूं त बाबा मुंहिंजे पुट लाइ हीउ कमु करायो मुंहिंजे पुट खे नौकिरी वठी ॾियो मुंहिंजे पुट लाइ हीउ कयो इहो ई मसलो ई हितां शुरू थो थिए असां पंहिंजे लाइ उहो सोचूं जेको ॿियनि लाइ था सोचूं। ॾिसो मां अगरि अॼु पंहिंजे पुट खे नौकिरी वठी ॾिनी न त इहो हिकिड़ो सिलसिलो हली पवंदो इहो मां सम्झ कंहिं न कंहिंजे हक़ ते हमिलो कयो आहे कंहिं न कंहिंजो हक़ ज़रूरु खाधो ऐं इहा शइ मां तोखे ॿुधाए थो ॾियां भाई मां ज़िंदगीअ में कॾहिं बि पंहिंजे पुट लाइ छा पंहिंजे कंहिं बि माण्हूअ लाइ कंहिं बि दोस्त यार लाइ कंहिं लाइ मां ज़िंदगीअ में कंहिंखे फोन कई आहे न कंदुसि न ई पंहिंजे पुट लाइ कंदुसि हा बाक़ी इहो त मां गाइड कंदुसि मां ॿुधाए सघां थो त पुट तूं हिन जॻह ते एडमिशन वठि हिन जॻह ते अप्लाई कर हिन जॻह ते हिन तरीक़े सां अप्लाई कर मां तरीक़ेकार ॿुधाए सघां थो हिनखे बाक़ी मां फोन कोन कंदो मैं इहो पर्ची सिस्टम मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे को। हा ओ मास्टर तूं हीअं कर न चलो तूं फोन नथो करी न कर पैसा ॾीस त दुकान लॻाए तजुर्बो अथसि जो दुकान हलाईंदो तोखे भला मास्तरीअ जो तजुर्बो हो जॾहिं तोखे नौकिरी मिली ॿारनि खे पढ़ाई ते तजुर्बो थी हिनखे बि दुकान लॻाए ॾींदे त तजुर्बो थींदुसि न ईअं घर वेठे तजुर्बो किथां थींदुसि। मां बाबा ॾिसो तजुर्बा छो कोन आहिनि मूंखे बिल्कुलु तजुर्बा आहिनि मां 9 में कयो मां बायो जो तजुर्बो बायोलॉजी जो ऐं 10 में मां केमिस्ट्री जा तजुर्बा कया मूंखे फुल तजुर्बा आहिनि मूंखे पंहिंजा पैसा बर्बाद न आहिनि करणा एतिरो ई शौक़ु अथसि दुकान हणण जो त पंहिंजा किथां गॾु करे या किथां पंहिंजा अरेंज करे ॾींसि त लॻाए वञी दुकान मूंखे टाइम कोन्हे वक़्तु कोन्हे बर्बाद न कयो मुंहिंजो मां वञा थो बाज़ार मां भाॼी वाॼी वठी अचां त मंझंदि जी मानी खाऊं। परेशान न थी मां तोखे ॾस थी ॾियां झूने खे जेके ज़ेवर न मिलिया आहिनि ॾाजी में इहे हुन खां वठी तूं खपाए परचूं जो दुकान खोलियो खाली पियो थी पाड़े में इहो 5000 रुपए ते किराए ते मिलंदई ते खोल वॾो कमाईंदे हा मां पंहिंजे ॾाजे वारा ज़ेवर कोन ॾींदी मैं शहज़ादे खे खपाइण लाइ हा छो धीअ शहज़ादे ते भरोसो कोन अथई छा न मूंखे बिल्कुलु भरोसो न आहे शहज़ादे ते बिल्कुलु भरोसो न आहे त पोइ तव्हां पंहिंजे ॾाजे जी जेकी पुराणे ज़माने 1959 जी तव्हां वटि दूरी पई आहे उहा ॾियोसि न सोने जा रेट बि चढ़ी विया आहिनि घणो पैसा मिलंदसि हा वाह जी ॻाल्हि कई अथई यू आर राइट माय डियर वाइफ अमा कुंवार सही थी चवई खणी आहे पंहिंजी दूरी त ॾियूंसि ॿुड़ी थक अथई छोरा तूं न सुधरंदे मां त चवां थी त जोणे ऐं पिणे बिल्कुलु सच था चवई हमेशा नंढे कारोबार खां माण्हू वॾो थींदो आहे आस्ते आस्ते तूं बि नंढड़ो हुए त वॾो थिए न डायरेक्ट त वॾो पैदा कोन थिए ईअं कारोबार नंढे खां शुरू कबो आहे हाणे सुभाणे खां मां तोखे समोसा तरे ॾींदुमि अहिड़ा समोसा तरे ॾींदुमि
तूं उहे खपाए अचिजांइ, अधु पैसा ॾिजांइ मूंखे ऐं अधु पंहिंजा तूं गॾु कजांइ, गॾु करे पोइ तूं कारोबार शुरू कजांइ। हाणे तूं ख़ुशि थी ऐं वञ, मां तोखां गॾु आहियां, सपोर्ट कंदीमांइ। अमा मां कोन खपाईंदोमांइ समोसा, हा ॿुधायां थो मां। ऐं छा चई कोन खपाई त पाथर काढियो, इहो पाथर कॾहिं हा। वीडियो ॾिसण जी तमामु घणी महिरबानी। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो त शेयर कयो दोस्तनि सां, लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब लाज़िम कयो त जीअं मां मोटिवेट थी वधीक अहिड़ा सुठा वीडियोज़ तव्हां लाइ पेश करे सघां। महिरबानी।